हर जाइ ते एॾे माण्हू न सॼण समझ लाइ कोन कंहिंते जो छो छो छोकरा पानी खंदा ड्यूटी आयो मां रईस सां पर रईस आखवाईंदा कोन मां रईस सां पर रईस ॾेखारे ईंदा कोन अपनी अपनी तबियत खां तोसां वाक़ुफ़ु करणु तोसां सभई बाथरूम में जो थी आयो न इन बाथरूम को सफ़ा करण जो मां आर कोन सम्झंदा बाथरूम को साफ़ करण जो मां आर कोन सम्झंदा माशा कितने हम राइन हुकुम करे सब कुछ मेरा कम किथे बि थी उतो बि थींदा कम जो मैं आर कोन रही सब कोन ॾेखार ज़रूरत ई कान्हे मखदूम साहब ने को हुकुम कया जॾहिं में चार्ज की थी जेको आहे की पन्नू खण लिख स्टेट मैनेजर मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला मथां इहो लिख हेठां लिख मैनेजर पोइ लिख रईस अहमद ख़ान कचा इहो लिखाइनि पोइ जेको ॾेई तव्हांजो उहो यार इन करे न चवंदा ठीक पवंदो कार्ड जेको ॾेखिजी उन हिते उन जी सोच हिते ई हुओसीं न रईस अहमद ख़ान भले गेड़ू पातल किथे ॾिठी जो रूप वरी को ॿियो को आहे भले अची रजी पइजी वेंदे तंहिंजे करे मां रईस न की सॾाईंदा न की में को शौक़ु किथे बि रईस अहमद ख़ान कोन अहमद ख़ान कटिया जहिड़ा पाण इहो आहे नंढा वॾा भरा ताक़तवर आहियां कमज़ोर आहियां फाटल कपिड़े नवे कपिड़े प्यादल आहियां घोड़े ते आहियां हवाई जहाज़ ते आहियां उॾामंदा पिया आहियां पंधा अहिड़ो इहो ई आहे ॾेखो में रईस आया ये असां थोड़ा ही बड़ी लगा ही फर्क आया हिकिड़ी लिखा ना लिखो निपटो बि आहे कभी संजन महफ़िल च बंदे ख़बर कान पवंदी वक़्तु ॾाढा बीच कुझु वेठल आहिनि महफ़िल च महसूस कोन कराईंदी आहे करणु खपे पहिरियों ई करणु खपे मुसलमान बि क्या ॾियूं दुश्मन तॾहिं ते हलावे जोगी जहिड़ा हुए अटा हुए वग़ैरह या तॾहिं ते मटावे जोगी मां जेको मेको नहीं वणंदा या जेको नफ़रत करेंदा हुन जहिड़ा कोन करेंदा क्या तो ख़बर ही न कि केस करा न कि पदा करा जो दरगाह वाले काटे जी मामले में पीछे वो केस कया बाकी कंहिं को न की पुलिस हलाए मां एडी सारी स्टेट जी रहंदा मखदूम साहब जे एॾा सारा हालत थाने ते कोन वञे ख़बर कान्हे कि ऐसे जा कहिड़े ऐसे दाबा ते मेरे को इहा ख़बर कान्हे हालात थाने ते ऐसे जा कहिड़े मेरा कम ई कोन्हे छा दिला वञणु एॾी माण्हू कमे ते हालात हाणे हितां शाहपुर दरपति असि सदर थाणे जे बि जॾहिं ए मेरा मामला थिया तॾहिं हुन ख़बर पई मुंहिंजे दोस्त बाप हिकिड़ो भाउ आया अटन जाम ते फरहान में मां पुलिस ने तालुक ई कोन रखियो मां छोड़ा ॿधाईंदा छोड़ाईंदा हाणे कोन क्या दिला में कुझु शामिल करां पुलिस बीठे वञा ठेरी चौथे ॾींहुं अन जी बोरी ॾे बाजरे जी बोरी ॾे कणक जी बोरी ॾे फटंग ॾे हीअ ॾे बीठे वञे क्या दिला में जेको कम में अलाह जी महिरबानी थींदे पए एस पी लेवल ते बि थींदे पए माण्हू में मुखालिफ़ा कनि या अहमद ख़ान खे सिपाही कोन जमादार कोन सुञाणे भले न सुञाणे मूंखे उहो जेको थो नालो त कढाइणो आहे ई कोन कमु मुंहिंजो अलाह जी महिरबानी सां को बि पुॼे कोन DSP बि कमु करे पियो SHO बि कमु करे पियो SP बि कमु करे पियो बाक़ी मूंखे छा खपे हेॾे ॾुखे कम जेको घर वेठे थियनि मेरी अलाह जी महिरबानी सां मेरे मुखालिफ मेरी पानी लोढ़ाएंगे ख़राब आहे न वेही कनि पिछे जी ॻाल्हि ॾिसी मां हर बार के अपने जेको हमरा हथियार इन्हनि मोकिलींदासीं तॾहिं कमु ख़राबु आहे ई सभिनी जी हर माण्हू आहे साईं हिकिड़ा हंधि वेड़ा ॻाल्हि कंदा आहिनि हा सभिनी सो मूंसां कटियाण खां ओरो में ॾी जेका साई आहे मूंसां कटियाण वारी बनी में मोरी थी पुलिस वारे में इन्हें समझा ओ धाड़े ॾियनि उन सम्झाए न हिकु ॿिए जी फाइट अब हाणे त घणी थो जमादार पुलिस ग्राउंड जी गोली दीदार खोसा नाला थक अड़े भला केरु तूं फलाण अड़े उन राति फ़क़ीर हुसैन बिच खादम में कनि राति तरसी
अगी रात मैं ख्वाब पिया लभना मेरी काई भी मदद की थी क्या पिया देखना ये जो गोठ वाला जो खड्ड वाला जो मोर्चा है कच्चा इतनी हिकिड़ी डाटसन है पुलिस थी उन टी फुले वाला माण्हू मां ऐं दोस्त अली साईं अॻी सीट ते बीठो बसि इहा ॻाल्हि अॻी राति ख्वाब पिया ॾिसणा पोइ राति मेरी काई बि मदद थींदी हिकु बजे राति दा थिया असां अॻी जेको सो माशाल्लाह हा सुल्तान राजड़ सूबेदार आहे टंडरियाम ते उन्हनि हालांकि रमज़ान जा महीना 16,000 रुपए सिर्फ़ु असां उनते अस्पताल ला ख़र्च असांखे क्या था फ़ैसला क्या था ॾोह क्या न कर पुलिस अटकाप थी पई सघे हा हथार मेॾा ॿिए वॾे इस्तेमालु कया असां क्या सम्झूं अमल ॿधिजी ईंदो अलाए छा जी छा थी हेॾी अलाह जी महिरबानी में कमु छोकिरी हारी में आपघात किता DSP न कचहरी कराए न की पोस्टमार्टम न की ॿिया न की थिया हे जेको हेॾी महिल वारा कमु थिया अलाह जी महिरबानी खपे मेरे कम ईअं थींदे गई बि मदद मेरी थींदी पे मेरा गाॾा थी ना क्या चापलूसी कोन करा खुशामद कोन करा जेको इज़त ॾींदा उनखे मट वेंदा नहीं इज़त ख़ैर अला करे ख़ुशी होए ग़रीब नाने पट ते ॿहण लाइ तयारु आहियां वॾेरा सीट कराईंदा जो मोह परे करे छोड़ींदा नाला कोन अचंदा ऊंगोठ था वॾा माण्हू आहे ऊंगोठ था माना वॾा माण्हू सो मां वॾे जे हिसाब नाल ऐं बिरादर लिहाज़ मेॾा हल वञणो कर मुनासिब सो ॾिस का राज़ वारियूं ॻाल्हि में कनि पुछी उहो टी सोफ़े वाले टी वाले ते हमरा बिठाया उहो वॾा माण्हू मां वरी छा हिकु वाले ते थोरा छिट राज़ उहा राज़ वारी में हिननि ॻाल्हि कई मां उथी वरी घर अची वॾे हे टी वाले ते मां ॻाल्हि ॿुधाइण लाइ जेको आहे न कनि न कनि ख़बर आहे कुझु रबा ठाहिण करे मरना मर गया कोन अची वञी छोड़ी अथव होॾे पट ते ॿहण लाइ तयारु आहिनि इहा पिछे किनी माण्हू को ॻाल्हि न वणंदी पिछे असां साड़ करे असां ॻोल्हा हलाइण पे हलंदी पियो साईं हिते माण्हू कंहिं गाॾी ते खाऊं या ॿिए बि आहिनि उहो वरी अपना हिकिड़ा जानशी जहिड़े हिकिड़ा चूंड विछोड़े आहिनि त भई मैं तुन पिछे ऐसे को मैं उबो अॻिते करां मिसाल मां तोसां ॿुधायां नवाब साहब गुलाम शबीर हाल हयात अपने साईं को घुराए छो गादी नशीन मां जेको सो साईं को मौजूदा अपने पुट को साल अॻे पग ॿधाए इहो थींदा आहे साईं थींदा मगर तोसां मतिलबु हा वो पुट ते रखिया हुए वो या इन जिवें थींदा आहे दोस्त बस वो जेको अलाह मंज़ूर होसी पर माना इहे मिसाल परे का कोन ॿुधाईंदा फ़क़ीर से वली मोहम्मद साईं जी गादी नशीन सां ॻाल्हि जेको हेॾी महिल नवाब साहब इनायत ख़ान पीउ अपने साल अॻे जेको तो पग ॿधाए उहा आप न पर दगा दा गादी नशीन उहो पाया जो शरीफ़ था कि उन को ला कराए वो चूंडा या न चूंडा अञा त मां इन तक हर जाइ ते भले पंहिंजी पुट वञ पर हिकिड़ो वॾे नंढे को कोन ॾिसनि मेरा तो यही साईं अकेला साईं ताल मौला साईं अकेला केॾा गंजी अला हिकु ताल मौला साईं आहे हुनजो अॼु माशाल्लाह 150 माण्हू 150 हिकिड़े माण्हू जो रजतो सही खान अकेला अलाह जी पुत्र बिल्कुल आप जोड़ना उसी सुबह में 17 बजे लगा थी मैं कोई गाल इतनी नजर आई मैं तो तेरे से मेरा था मैं आगे आया बोले और मेरा का जी तो एडमिनिस्ट्रेशन बे जी है हाँ कचहरी की थी मैं मतलब साईं दाए साईं आप कहने भेरा अची वियो उन्हें पंहिंजी ॻाल्हि कई भाइटो अची वियो पंहिंजी ॻाल्हि हुन वरी हुते ॻाल्हि कई बोले न हिकु बस साईं बस मेरी पॉलिसी है मेरा कम जी सब मेरे अपने पे पर पावर में राजू तो गरीब लिखी पॉलिसी मेरी भी पॉलिसी कम हलाइण का पावर संक्रांति हर कम जी पावर ही नहीं करना इन कन पटन
में कुछ सोले थी सन मैं भी आख्या इंजे कन्न पटन में कुछ सोले थी सन अपने को मैं आंख खोल कर था एक चार दड़ के लिए सावे सी जा अपना मुंह सो जा के मेरे को बड़ी तकलीफ थी ये सावे सी सही ये गल पे नजर आई दोस्त लिखी भी आप पाली सी सागी आई मेरी सागी पाली सी अदा छात्र थे चप्पल लड़के पे थे चप्पल लड़के पे थे जो